नशर अफरोज़ मां रिपोर्ट कयो आहे ज़ाहिद हुसैन खोखर मोरो शहर जे दादू रोड ते आमिर शादी हॉल में मौसीक़ी के ज़िंदगी अर्पींदड़ उस्ताद अलहदाद ख़ासकरी सां रिहाण हिकु शाम उस्ताद अलहदाद ख़ासकरी जे नाम रचाई वई, जंहिंमें सिंध जे नाले वारनि शाइरनि, फ़नकारनि, अदीबनि, साफ़िन समेत शहरियुनि मदाहनि वड़ियांग में शिरकत कई। इन प्रोग्राम में शाइर वकील खोसो ऑफ दुबई, ऑर्गेनाइज़र कामरेड शाइर अली मोहम्मद बहरानी, फ़नकार दिलशेर तेमड़ो, फ़कीर एजाज़ अली ख़ासकली, शाइर ग़ुलाम शबीर सियाल ऐं ॿियनि ख़िताब कयो। जॾहिं त तक़रीब में उस्ताद अलहदाद ख़ासकली खे मौसीक़ी फ़न में कयल ख़िदमतुनि जे एवज़ मौसीक़ी जो पटको पारायो वियो, जंहिंखे शाइर सैयद ग़ुलाम मुर्तज़ा शाह वर ॾेई ॿधो। तक़रीब में मौजूद महिमाननि खे अजरखुनि लोंगियुनि जा तोहफ़ा पेश कया विया, जॾहिं त फ़नकारनि, मदाहनि ऐं प्रोग्राम ऑर्गेनाइज़र कंदड़नि पारां उस्ताद अलहदाद ख़ासकली खे गुलनि, मालाहुनि समेत नोटनि जा हार पाराए मौसीक़ी जी मां जो दर्जो ॾिनो।